वालेकुम दोस्तों, अॼु की मुंहिंजी वीडियो आहे सिंधी ॿाराणो किताब जो सबक चौथों, जेको सबक चौथों हिते लिखंदुसि ऐं मुंहिंजी नंढड़ी सिंधू राणी आहे उनखे आउं पढ़ायां पियो थो ऐं हू अची हिते पढ़ंदी ऐं तव्हां पोइ ॾिसिजो त हू केतिरे क़दुरु सही पढ़े थी या ग़लति पढ़े थी। आउं हिते लिखां थो। ये मूं सबक लिखियो है। हाणे मुंहिंजी नंढड़ी की सिंधू के चवां थी ही सबक पढ़े थी ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा आवाज़ आहिनि ऐं ये आवाज़ कहिड़नि अखरनि मां आया ऐं इहे सभु सिंधू ॿुधाईंदी तव्हांखे। ठीकु आहे, तव्हां बि ॾिसिजो त हिन में वाक़ई सही ॿुधाए थी या ग़लति ॿुधाए थी। तव्हां इहो वीडियो ॾिसी पंहिंजी राय ॾींदा कमेंट जे ज़रिए। ही मुंहिंजी नंढड़ी सिंधू राणी अची वई आहे ऐं हाणे सिंधू राणी तव्हांजे अॻियां बिल्कुलु ई सबक पढ़ंदी ऐं जंहिंखे मूं कल्ह सबक ॾिनो आहे अॼु यादि करे आई आहे या न करे आई आहे, उहो पुछा कुछा कयूं था, तव्हां पंहिंजी राय सां आगाह कंदो। हल सिंधू, पंहिंजो सबक पढ़, वॾे आवाज़ सां पढ़। हाँ सही शाबाश सिंधू, तू मूंखे ॿुधाईंदे त ही लफ़्ज़ कहिड़ो आहे? ही सीटी, शाबाश। अच्छा, हिन में केतिरा आवाज़ आहिनि? हाँ, कहिड़ा कहिड़ा? शाबाश। अच्छा मूंखे कहिड़ो ही ॿुधा? हाँ छा थियो? शी। हिन में घणा आवाज़ आहिनि? ॿ, कहिड़ा कहिड़ा? हाँ शाबाश। अच्छा ही लफ़्ज़ कहिड़ो आहे? हाँ हाँ, घणा आवाज़ आहिनि? कहिड़ा कहिड़ा? अच्छा हिन में मूंखे ॿुधाईंदे त ती आवाज़ कहिड़ो आहे? गोल गोल दायरो पा। शाबाश। अच्छा मूंखे हिन में ॿुधाईंदे त सी टी, हिन में टी आवाज़ कहिड़ो आहे? हाँ चिट्टो चिट्टो गोल पा। हाँ यो गोल चिट्टो पा। टी कौन तो थे? हल चलो मार्कर कौन तो लिखे। तो दोस्तों ही सिंधू राणी सबक पढ़ियो ऐं हिन में आवाज़ बि ॿुधाया, मुख़्तलिफ़ आवाज़ ॿुधाया कहिड़ा कहिड़ा आवाज़ आहिनि। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो, शेयर कजो, कमेंट ज़रूरु कजो। थैंक यू।